हिन लेक्चर में असीं अलजबरा जी डिवीजन के बारे में सिखंदासीं। बिल्कुल ही बेसिक खां अचो तो असीं अलजबरा जी डिवीजन के बारे में सिखूं। अलजबरा जी डिवीजन अलजबरा जी मल्टीप्लाई असीं सिखी आयासीं गुज़िरियल लेक्चर में। उन में असीं पावर एड पिया कयूं। जॾहिं बेस सेम हुयो तो पावर एड पिया कयूं। हिते बेस सेम हूंदो तो पावर सबट्रैक्ट थींदा, यानी जेको हेठां वारो पावर आहे डिवाइड वारो उहो हुन मां सबट्रैक्ट थींदो मथे मां, ऐं ही नंबर्स हिक ॿिए सां डिवाइड थी वेंदा। 14 खे 2 सां डिवाइड कयूं, 14 खे 2 सां डिवाइड कयूं त 7 थी वेंदो, छो त 14 ते 7 ॿिनि जो खोड़ो जेको आहे 7 दफ़ा थो लॻे। ऐं हिते पावर 6 आहे एक्स खे, हिते पावर 3 आहे, बेस सेम आहे त छा थींदो, पावर पाण में सबट्रैक्ट थींदा। 6 मां 3 पावर वियो त 3 पावर बचंदो। हिते 30x² डिवाइड बाय 12x। 12 ऐं 30 ॿिन्ही ते कहिड़ी टेबल थी लॻे, ॿिन्ही ते थी लॻे 6 जी। हिन ते 5 टाइम ऐं हिन ते 2 टाइम, यानी 5/2। x² आहे, हिते 2 पावर आहे, हिते 1 पावर आहे। x² मां ॿिनि मां 1 पावर वियो त बाक़ी 1 पावर बचंदो। x माना 1 पावर। हिन खे बि सॉल्व कयूं। हिननि ते 10 जी टेबल लॻे थी, 5 दफ़ा लॻसि 10 जी टेबल, ऐं x 6 मां स्क्वायर कटिजी वेंदो त बाक़ी छा बचंदो, x पावर 4। बेस सेम मां पावर सबट्रैक्ट कंदासीं। हिते y³ आहे, हिते y जो 1 पावर आहे। क्यूब मां y जो 1 पावर कटिजी वियो त y² थींदो। हिते z² आहे, हिते z आहे त थींदो z। क्वेश्चन नंबर 4, माइनस इंटू माइनस साॻे तरीक़े सां हिते भी निशानियूं मल्टीप्लाई थींदियूं। माइनस इंटू माइनस प्लस 5 जो 30 ते 6 टाइम टेबल, x 4th x³ त पावर थींदो 4th मां क्यूब वियो त 1 पावर थियो। x y पावर 5 y² थींदो y³ 5 पावर मां 2 पावर सबट्रैक्ट थी वियो। z 8th z 5th त थींदो z3। ही सभु जेके प्रॉब्लम आहिनि इन में डिवाइज़र जेको आहे हिकु टर्म आहे, ऐं मथां डिनोमिनेटर बि हिकु टर्म आहे। पर हिते हिन प्रॉब्लम में न्यूमिनेटर 2 टर्म आहे ऐं डिवाइड में जेको आहे डिवाइज़र उहो हिकु टर्म आहे। हाली असीं हिकु टर्म डिवाइज़र वारा सिखूं था। हिन प्रॉब्लम में असांखे डिवाइड में 2 टर्म आहिनि, हिन जो डिफरेंट मेथड आहे। हिते बि ईअं ई थींदो, 5 जी टेबल हिन ते बि लॻाईंदासीं, 5 जी टेबल हिन ते बि लॻाईंदासीं। 5 जी हिन ते 3 टाइम x² सेम रहंदो, प्लस 5 जी 30 ते 6 टाइम x सेम। हाणे 5x आहे डिवाइड में, त 5 खे 5 सां ऐं x खे x सां कंदासीं डिवाइड। 5 खे 15 सां डिवाइड कयूं त 3 थी वेंदो। x² खे x सां कयूं त x थी वेंदो, प्लस हिते 5 जी टेबल 6 टाइम ऐं x जी x ते 1 पावर ई आहे, 1 पावर ई आहे, हिक ॿिए में कटिजंदा, x न लिखंदासीं। हे प्रॉब्लम कयूं। हिते 5 जी 80 ते टेबल लॻायूं त 16 दफ़ा लॻी। x² ही x³ मां x² वियो त x टेबल लॻी, x³ ते x² जी टेबल जॾहिं हणंदासीं बेस सेम आहिनि ऐं ही पावर सबट्रैक्ट थींदो, 1 पावर ईंदो। y² खे y सां डिवाइड कयूं त y थींदो। हाणे हिन सां बि डिवाइड कयूं, हिन सॼे खे, हिन खे 30 वारे खे हिन सां बि 5 वारे सां बि डिवाइड कयूं। वरी 30 ते 5 जी टेबल 6 टाइम, x 4th मां x² वियो त x²। हे y³ खे y सां डिवाइड कंदासीं त थींदो y²। z कान्हे को, ठीकु, z 5th साॻियो ई अची वेंदो। हीअ थी वियो आंसर। हाणे ही क्वेश्चन नंबर 8 सॉल्व कयूं। हिन खे सॉल्व करण लाइ हिन सॉल्व करण जी डिफरेंट मेथडोलॉजी आहे। हिते डिवाइडिंग में 2 टर्म्स आहिनि, हिकु टर्म आहे त उहो सिंपल आहे, पर जॾहिं 2 टर्म्स हुजनि त उन लाइ वरी डिफरेंट मेथडोलॉजी आहे। हिन मेथडोलॉजी खे सम्झो सॼो, ॿिया जेके बि डिवाइड जा आहिनि इन ई मेथडोलॉजी ते डिपेंड कनि था। x + 5 डिवाइड बाय x + 5 डिवाइज़र आहे, x² + 11x + 30। हिन खे वंड करिणो आहे हिन सां। हाणे पहिरियों टर्म हीअ आहे x²,
इन एक्स स्क्वायर के पहिरें टर्म ते टेबल लॻाईंदासीं, यानी जीअं असां डिवाइड करे आया आहियूं साॻियो ई रूल आहे, साॻी टेक्निक आहे, पर हिन में थोरो डिफरेंस आहे। डिफरेंस को बि कान्हे, पर सिंबल जे करे तव्हांखे महसूसु थींदो त डिफरेंट आहे। एक्स स्क्वायर खे हिन पहिरें सां डिवाइड कयो, एक्स स्क्वायर डिवाइड बाय एक्स, त आंसर असांखे मिलंदो एक्स, छो त एक्स स्क्वायर 2 पावर आहे, हुन मां 1 पावर सब्ट्रैक्ट कयोसीं त 1 मिलंदो, एक्स मिलंदो। हाणे इहो जेको आंसर मिलियो इन खे हिन सां बि मल्टीप्लाए कंदासीं, हिन सां बि मल्टीप्लाए, ॿिन्ही सां मल्टीप्लाए कंदासीं। एक्स खे एक्स सां त थी वियो एक्स स्क्वायर, जीअं असीं हेठियनि दर्जनि में बि ईअं कंदा आहियूं, एक्स खे एक्स सां त एक्स स्क्वायर, टेबल पढ़ंदा आहियूं न त केतिरा दफ़ा लॻो उहो हिते लिखंदा आहियूं। ऐं 5 खे बि एक्स सां मल्टीप्लाए करिणो आहे, प्लस इंटू प्लस, प्लस थींदो, हिते प्लस आहे, नाए निशानी माना प्लस आहे, एफ थींदो 5x, यानी हिन एक्स खे हिन ॿिन्ही सां, जेको असांखे जवाबु मिलियो उनखे ॿिन्ही सां मल्टीप्लाए कयोसीं, एक्स इंटू एक्स प्लस 5, हिन एक्स खे हिन ॿिन्ही सां मल्टीप्लाए कयोसीं त आंसर थींदो एक्स स्क्वायर प्लस 5x। हाणे सब्ट्रैक्ट कंदा आहियूं, सब्ट्रैक्ट करण लाइ निशानियूं चेंज थींदियूं आहिनि, हीअ त हिन में कटिजी वियो, बाक़ी 11x मां अगरि 5x वियो त घणो बचो, 6x बचंदो, हीअ 11x आहे प्लस जो, हीअ माइनस जा 5x आहिनि, ॿई सब्ट्रैक्ट थी विया त 6x बचो, हीअ 30 साॻा ई लाहींदासीं। हाणे वरी साॻी स्टेप दोहराईंदासीं, जीअं हीअ स्टेप कयोसीं त पहिरें खे डिवाइड कयोसीं हिन एक्स सां, पहिरें सां हिते ई अहिड़े तरीक़े सां पहिरियों हीअ आहे, हाणे 6x हिन खे डिवाइड कंदासीं हिन पहिरें सां एक्स सां, त आंसर घणो मिलंदो, एक्स एक्स में डिवाइड थी वियो, कटिजी वियो, यानी त 6 मिलंदो। हिते असीं लिखंदासीं 6 प्लस 6। हाणे इन 6 खे साॻी तरीक़े सां हिन ॿिन्ही सां मल्टीप्लाए कंदासीं, 6 इंटू एक्स प्लस 5, त असांखे आंसर कहिड़ो मिलंदो, 6 खे एक्स सां त 6x, 5 खे 6 सां त 30। हाणे हिते लिखंदासीं 6 खे एक्स सां त 6x, 6 खे 5 सां त प्लस इंटू प्लस, प्लस 6 5 सां 30, कट कयूं, सब्ट्रैक्ट कयूं, सब्ट्रैक्ट में निशानी चेंज थींदियूं आहिनि, अलजेब्राइक सब्ट्रैक्शन में, हीअ हिन में कटिजी, हिन में कटिजी, त हीअ रिमाइंडर 0 अची वई, ऐं हीअ आंसर आहे, हिन खे चइबो आहे कोशंट, कोशंट यानी वंडोपत, ऐं हीअ छा आहे, हिन खे चइबो आहे डिवाइज़र, डिवाइज़र यानी वंडींदड़, ऐं हिन खे चइबो आहे डिविडेंड, डिविडेंड यानी वंडणी। ठीकु, हीअ थी वई वंडणी, हीअ थी वई पाछी, पाछी, ऐं हिन खे चइबो वंडोपत, वंडोपत, ऐं हिन खे चइबो वंडींदड़, वंडींदड़। अचो त अहिड़ो ॿियो बि हिकिड़ो एग्ज़ाम्पल सॉल्व कयूं। x प्लस 7 इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस 10x प्लस 21। साॻे तरीक़े सां पहिरें खे असीं डिवाइड कंदासीं हिन पहिरें सां, यानी एक्स स्क्वायर डिवाइड बाय एक्स स्क्वायर डिवाइड बाय एक्स, त आंसर मिलंदो असांखे एक्स, उहो हिते लिखंदासीं एक्स। जेको आंसर मिलियो हाणे उहो हिननि ॿिन्ही सां मल्टीप्लाए कंदासीं, यानी एक्स खे मल्टीप्लाए करिणो आहे एक्स प्लस 7 सां, जेको आंसर मिलियो उनखे मल्टीप्लाए करिणो आहे हिन डिवाइज़र सां, त छा मिलंदो असांखे एक्स स्क्वायर प्लस एक्स खे एक्स सां एक्स स्क्वायर प्लस इंटू प्लस प्लस 7 खे एक्स सां त 7x, इहो हिते लिखंदासीं एक्स स्क्वायर प्लस 7x। कट कंदासीं, हाणे सब्ट्रैक्ट कंदासीं, निशानियूं चेंज थींदियूं सब्ट्रैक्शन में, एक्स स्क्वायर में कटिजी वियो, 10x मां 7x वियो त 3x बचो, हेॾां 21,
वरी साॻियो तरीक़ो दोहराईंदासीं त हिन खे पहिरें खे हिन पहिरें सां डिवाइड कंदासीं 3x डिवाइड बाय x, हे 3x आहे पहिरियों हीअ आहे, हिन पहिरें सां x सां डिवाइड कंदासीं त छा मिलंदो आंसर 3 मिलंदो प्लस 3, जेको 3 मिलियो इन सॼी डिवाइज़र सां हिन खे मल्टीप्लाए कंदासीं, आंसर थींदो 3x प्लस 21, 3 खे x सां त 3x प्लस इंटू प्लस प्लस 721, हिते ई असां मल्टीप्लाए करे सघियोसीं, साॻियो ई लिखी सघूं था, हीअ कटिजी वियो, हीअ बि कटिजी वियो, आंसर रिमाइंडर 0 थी वियो। ॿियो बि हिकिड़ो एग्ज़ाम्पल सोल्व कयूं अहिड़ो, x माइनस 3x स्क्वायर प्लस x माइनस 12, एक्स स्क्वायर खे एक्स स्क्वायर सां डिवाइड कयूं, एक्स स्क्वायर डिवाइड बाय एक्स, हीअ एक्स स्क्वायर डिवाइड एक्स सां कयूं त आंसर मिलंदो हीअ एक्स मिलियो, एक्स लिखियोसीं कोशंट, हाणे हिन एक्स खे हिन ॿिन्ही सां मल्टीप्लाए कंदासीं जीअं करे आयासीं, ही एक्स इंटू ही ब्रैकेट डिवाइज़र, आंसर खे हिन डिवाइज़र सां डिवाइड कंदासीं एक्स माइनस 3 त आंसर थींदो एक्स खे एक्स सां एक्स स्क्वायर प्लस इंटू माइनस माइनस 3x, एक्स स्क्वायर माइनस 3x, सब्ट्रैक्ट कयूं, निशानियूं चेंज सब्ट्रैक्शन में, हीअ हिन में कटिजी वियो, एक्स प्लस 3x घणो थियो 4x, ही माइनस 12 साॻा ई लाहींदासीं छो त निशानियूं सभु चेंज थी वेंदो, हीअ प्लस आहे, हीअ माइनस ई त प्लस थी वई, चेंज थी वई, प्लस ही बि आहे प्लस ही बि आहे, घणो थी वियो 4 थी वियो, वरी साॻे तरीक़े सां रिपीट कयूं, साॻी स्टेप 4x खे x सां डिवाइड कयूं, यानी पहिरें खे पहिरें सां डिवाइड कयोसीं, हीअ पहिरियों मिलियल आहे हिन पहिरें सां डिवाइड कयोसीं त आंसर थी वियो 4, इन 4 खे प्लस 4, इन 4 खे हिन सां डिवाइज़र सां मल्टीप्लाए कयूं, 4 इंटू एक्स माइनस 3 थींदो 4x प्लस इंटू माइनस माइनस 12, 4x माइनस 12, सब्ट्रैक्ट कयूं यानी निशानी चेंज कयूं, हीअ हिन में कटिजी वियो, हीअ माइनस 12 हीअ प्लस 12 हीअ हिन में कटिजी वियो, हीअ थी वियो आंसर, हिते ही आंसर थी वियो।